कही आया आहियो अवां खे अखियुनि जे तहनि में जायूं ॾींदे इहो ई चवंदुसि त भली करे आयो अवां हली करे आयो भली करे आया। अॼोके इन बज़ में असांजी सिंध जो असांजे साणे जो तमामु नाले वारो रागी भागचंद लखाणी मौजूदु आहे जंहिंखे पाण ॿुधंदासीं। उन खां अलावा असांजा इलाही सारा ॿिया मुअज़िज़ महिमान वेठा आहिनि उन्हनि खे बि भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में ऐं ख़ासि तौर ते काज वासियुनि खे हिन काज जूं खोड़ सारियूं वाधायूं पहुचाऊं था। साईं मुंहिंजा मौसीक़ी जी महफ़िल थोरी देरि बैदि शुरू थियण वारी आहे। उन खां पहिरीं तव्हांखे कुझु नज़्म ॿुधाइणु चाहियां थो छो त असांजो दोस्त अरिड़हें महिल जे पटन खां कही आयो आहे। वफ़ा सुमरो लाहौती नाले वारो शाइर बि आहे, उन सां गॾु गॾु हिकिड़ो ख़ूबसूरत रिपोर्टर बि आहे ऐं सोशल मीडिया ते छाइल बि रहे थो। वफ़ा सुमरो लाहौती हुजे, महबूब अली बुगटी हुजे या सिकंदर जान सिंधी हुजे। सिकंदर जान सिंधी जो तमामु वॾो नालो आहे सोशल मीडिया ते ऐं उन खां अलावा बि असांजो तमामु प्यारो दोस्त आहे, भाउ बि आहे। त उन्हनि दोस्तनि जी फरमाइश ते तव्हांजे नाम कुझु नज़्म करणु चाहियां थो।